गुजरे अल्लाह फरमायो 12 वारी सुबह जो कसम जय सुबह ते मुझो हबीब आयो अवा का को पूछे तो बाबा यारी शरीफ कंदा आयो यारी जो दलील जो यारी जायजा बाबा यारी महबूब सुभानी जी जायजा भला अग में का हुई हा बाबा आहे 10 रातियों यारी सुबह कुरान में अल्लाह ताला फरमायो 10 रातन जो कसम यारी वारे ॾींहं जे सुबह जो कसम खुदा जो कसम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ने यारी वारे रंग तारीख के रंग लगाए यारी वारी तारीख के रंग लगाए छड़ियो हाणे 11 तारीखा पूरो थियूं पूरे मक्के जा माण्हू बीबी आमिना जे घर आया छो इन जे करे आया माई आमिना जो घर वारो विसाल करे वयो हजरत अब्दुल्ला अल्लाह करे त बीबी आमिना के पुत्र जमे कुरैश जो खानदान वडो पीढ़ी वडी गोठ वडो गोठ वारन के मुबारक दियो बीबी आमिना के पुत्र जायो हाणे 11 वारो दिहाड़ो 12 वारी रात मुझे महबूब जे अंगण में जमात वेठी जी जो ॾींहुं आचर जो पूरो थियो सोमर जी रात शुरू थी बीबी आमिना चवंदी सितारा हेठ लही आया 3 झंडा मलाइक खणी आया एकड़ो बीबी आमिना जे घर ते लगायो ॿियो बैतुल मुक़द्दस ते लगायो ॿियो बैतुल मामूर ते लगायो जॾहिं उहे झंडा झूलन पया ये 3 झंडा पाण में मिलन पया उन्हनि जे हलण मंझा आवाज पियो अचे अज रात मिठो मोहम्मद करीम अचण वारो अज रात अल्लाह जो हबीब अचण वारो अम्मा चवे थी मुंहिंजो घर सॼो नूर थी वियो जॾहिं सुबह वारो टाइम थियो असर वारो टाइम थियो हुजूर जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब काबे शरीफ जे भर में सुतो पियो ख्वाब में ॾिसे थो ख्वाब में मुंहिंजी पुठी मंझां हिकिड़ो वण पैदा थियो उन वण जे पन में खुशबू पन में रोशनी उन वण जे खुशबू सां सारो मुल्क मुअत्तर थी वियो रोशनी एतरी सॼो जहान रोशन थी वियो पर कुछ कुहाड़न वारा माण्हू ॾाटन वारा माण्हू उनखे वढण जी कोशिश कनि था अल्लाह जा मलाइक हुननि खे हटाए था छॾनि बाक़ी दुनिया उन वण खे बोसा ॾियण जे लाइ चिंबड़ी पई हज़रत अब्दुल मुतलिब चए थो मूंखे जाग थी वई जाग जो थी हर ख्वाब फुजूल न हुंदो ख्वाब जी माना हुंदी ख्वाब जो वक्त होंदो ख्वाब जी रात होंदी त ख्वाब तवा छा जी रात ॾिठो ख्वाब तवा ॾिठो तवा छाते सुतल हुयो ख्वाब तवा ॾिठो इहो महीनो केड़ो हुयो ख्वाब तवा ॾिठो इहो मुंहिंजा साईं रात छा जी हुई हज़रत अब्दुल मुतलिब आयो एड़े माण्हू वटि जेको मक्के पाक में ख्वाब जी माना का ख्वाब जी माना थो करे उन वट हज़रत अब्दुल मुतलिब आयो उनके चई किताब खोल रात मां ख्वाब ॾिठो ॿुधाए ख्वाब जॾहिं ॿुधाए किताब वारे चयो महीनो केड़ो रबीउल अव्वल जो रात छाजी जे सूमर जी तारीख चंद्र खां केड़ी जे 12 तारीख 11 जो ॾींहुं गुज़री वियो 12 जी रात अज 12 जो ॾींहुं सूमर जी रात रबीउल अव्वल जो महीनो किताब ॾिसण वारो किताब खे बंद करे हज़रत अब्दुल मुतलिब खे चवे थो अब्दुल मुतलिब वेझो थी तुझे निराड़ खे बोसो ॾियां तुझे हथन खे बोसो ॾियां तुझे सीने खे चुमी ॾियां जे ख्वाब जी माना इहा आहे रात आखिरी नबी तुझे घर में अची चुको आहे रात
वो महबूब तुझे घर में अची चुको आ खुदा जो हबीब तुझे घर में अची चुको आ हजरत अब्दुल मुत्तलिब के तो इंतजार हुयो किताब वारे का उठुआ सिद्धो पंहिंजे हवेली ते आयो आ कड़ो खड़काए थो दर खुलियो अम्मा आमिना का पूछे ओ बीबी आमिना बेखबर छा गाला केर आयो केर वयो एडी सड़ी खुशबू आ एडी रोशनाई आ अम्मा आमिना चवे थी खरज मिन्नी नूर ओ अब्दुल मुत्तलिब नूर आयो आ नूर नूर घर सजो थी वियो नूर अम्मा आमिना जो नूर घर सजो थी वियो नूर अम्मा आमिना जो है पैर पुनल जॾहिं पायो तो हिन जग खे जरकायो तो नूर घर सजो थी वियो नूर अम्मा आमिना जो सजे मक्के में खुशबू थी वही मुबारका थी वियूं खुशियूं थी वयूं बीबी आमिना के फर्जंद जायो आ हजरत अब्दुल्ला के पुत्र जायो आ फर्जंद जायो आ हाणे ॾींहं जो ॻोठ जूं मायूं आयूं मायूं हजरत बीबी आमिना जे अंगण ते मायूं जो आयूं महबूबन करीमन जे घर अचण सां औरतुन टे सवाल कया जेके अज भी मायूं कंदियूं हन कंहिंजे घर ॿार ॼमंदो आ न पोइ मायूं ईंदियूं इहो कोन पुछंदियूं त भई ॿार ऑपरेशन ते ॼायो माई जो कहिड़ो हाल आ ठीक आ न ठीक आ न पहिरियों पुछंदियूं त ॿार मोहंडे कंहिंजे आ पोइ ॿार जी माउ चवंदी त मामनि जे मोहंडे आ नानाणनि जे मोहंडे आ उन हिकिड़ो बैत ठाहे छॾियो आहे त बाबा नर नाई पीढ़ी बि नानाणनि ते हाणे कमाइनि खाराइनि ॾाॾाणा ऐं वञे वरी पोइ हिते नानाणनि ते ऐं ॿार जी जेका ॾाॾी आहे उहा चवंदी बाबा मुंहिंजे पुट जे मोहंडे आ चाचनि जे मोहंडे आ मुंहिंजे मोहंडे आ उहा होरिया होरिया चवंदी हिकिड़ो सुवाल मायूं इहो कंदियूं आहिनि ॿियो सुवाल इहो कंदियूं आहिनि नालो छा रखियो अथव इन में भी नियत इहा हूंदी आहे त अटकूं जे नालो रखियो आहे फतेह मोहम्मद बाबा फतेह मोहम्मद असांजो जो वेठो आहे बाबा शाहिद हुसैन नालो आहे वो पोड़ी चवंदियूं भेणा मूंखे त मरण ॾियो हा अॻे तव्हां मुंहिंजे पुट जो नालो रखियो आहे हाणे इहे ॿई सुवाल मां कया पहिरियों पुछो बीबी आमिना के जेको पुट ॼायो आहे मुहांडे कंहिंजे आहे पीर मेहर अली शाह चवंदो आहे जवाब ईअं आयो कोई मिसिल नहीं ढोलण दी चुप करे मेहर अली इथे जा नहीं बोलण दी चुप करे मेहर अली इथे जा नहीं बोलण दी कोई मिसल नहीं ढोलण दी जवाब मिली वयो जखरे जहड़ो जान दिसा को नदे हमें महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात के अल्लाह ताला एड़ी सूरत दिनी आ न अगे को महबूब जेड़ो हुयो न को महबूब जेड़ो आ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुदा पंहिंजो हबीब बनायो आ बार मां जे पेट में हूंदो आ अल्लाह जी मर्जी आ गाढ़ो बनाए तो मर्जी आ भूरो बनाए तो मर्जी आ सांवरो बनाए तो मर्जी आ लूलो बनाए तो मर्जी आ लंगड़ो बनाए तो मर्जी आ पर मुझो महबूब अम्मा जे पेट में आ मुस्तफा चवंदो वियो आ अल्लाह पंहिंजे हबीब खे ठाहींदो वियो आ पहिरें सवाल जो जवाब मिली वयो अल्लाह जो महबूब आ बस इनके अल्लाह न चवणो आ बाद खुदा बुजुर्ग तुई किस्सा ए मुख्तसर ओ मुझा महबूब तू खुदा नाही सुन्नत जमायत जो हुर जमायत जो अकीदो आ मुझो महबूब खुदा नाहे पर खुदा का जुदा भी नाहे ॿियो सवाल थियो आहे नालो छा आहे जवाब
जवाब मिलियो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकड़ी माई बीरे निहारियो कंहिंजो नालो रखियो अथनि, ॿी टी ने निहारियो कंहिंजो नालो रखियो अथनि। हज़रत बीबी आमिना खां पुछनि थियूं ही नालो कंहिंजो आहे? हिन जे वालिद जो नालो त अब्दुल्लाह वा, ॾाॾे जो नालो त अब्दुल मुतलिब आहे, परॾाॾे जो नालो त हाशिम आहे, तव्हां परॾाॾे जो नालो अब्दुल मनाफ आहे। मुहम्मद तव्हां कंहिंजो नालो रखियो आहे? अम्मा आमिना चवे थी महबूब अल्लाह जो आहे, नालो भी अल्लाह रखियो आहे। जिए मुझो हबीब मुझे पाक पेट में आयो, हिक नबी महीने महीने में मुबारक ॾियण ईंदो हो। आदम अलैहिस्सलाम आयो, आमिना मुबारक हुजे मोहम्मद जी अमन आमाही। ॿिए महीने में इदरीस नबी आयो, टे महीने में शीस नबी आयो, चौथे महीने में उज़ैर नबी आयो, पंजे महीने में दानियाल नबी आयो, छहे महीने में इलियास नबी आयो, सते महीने में इब्राहिम नबी आयो, अठे महीने में मूसा नबी आयो, नाए महीने में ईसा नबी आयो। सब नबी चवंदा विया आमिना मुबारक हुजे तुझे पेट में असांजो सरदार जंहिंजो अर्श ते नालो अहमद, ज़मीन ते नालो मुहम्मद मुहम्मद। हबीब अल्लाह जो नालो अल्लाह रखियो आहे। हाणे उन्हनि माण्हुनि पुछो जे इजाज़त ॾे त दीदार कयूं। महबूब किथे आरामी आहे? पींघे में मुंहिंजो महबूब सुतो पियो आहे, पींघे खे धागो पयल कोन्हे को, बिना धागे जे मुंहिंजे महबूब जो पींघो हले थो पियो। अच्छे रंग जी चादर आहे सनड़ी जेका मुंहिंजे महबूब जे चेहरे ते ॾिनल आहे। ॻोठ जे माण्हुनि गॾिजी करे जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुख़ अनवर खां कपिड़ो लायो, उन्हनि खां गाह निकिरी वई। महेसर चवंदो आहे ॾिसी करे उन्हनि चयो अखियुनि तां सदके वञा, दिल अखियुनि कैद कई, गजल पाई कोन थो त बिबरन मशाला ॿई। गुलाम नबी मिसकीन चवे शल को सोवान लॻई, आही घोट अॻई वरी वेतर थो पहिरीं वॻा। चए भिरुअनि तां सदके वञा तुंहिंजा भिरू भाग भरिया, अछी अखिड़नि जे मथां जेके धणी पाक धरिया। गुलाम नबी मिसकीन जा अॼु वाह नसीब वरिया, पोइ जंहिंजा नेण ठरिया तुंहिंजे नेणनि में नज़रूं